इस्लामाबाद वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त हुकूमत ऐं आइनी इदारनि विच में एतिरो ताउन अॻु कॾहिं बि न ॾिठो वियो आहे। ग़रीबनि खे महांगाई बिजलीअ मां फौरी तौर ते आज़ादु नथा कराए सघूं। रिलीफ ॾियण जे हवाले सां सभई इतिहादी हुकूमत ऐं आर्मी चीफ सां मुशावरत कई पई वञे। इहो काफ़ी न आहे, उन लाइ जामे प्लान जोड़े रहियो आहियां। वज़ीर आज़म इस्लामाबाद में उलमा ऐं मशाइख़ कॉन्फ्रेंस खे ख़िताब कंदे चयो त मुल्की मसइलनि जे हल लाइ सदर आसिफ अली ज़रदारी, बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं आर्मी चीफ बि मुशावरत में शामिल आहिनि। समूरनि मामलनि ते सियासी हुकूमत ऐं असांजा इदारा हिकु आहिनि। हुनजो त अॼु मुल्क में संगीन मुआशी हालतूं आहिनि जिन जो ज़िक्र सिपह सालार बि कयो आहे। हाफ़िज़ क़ुरान सिपह सालार जे जामे ॻाल्हि ॿोल असांजे लाइ राह मशल आहे। हिकु भेरो वरझाईंदसि त असांजी सियासी हुकूमत इदारा ऐं सिपह सालार इन मामले ते हिकु जान बदिलियो आहिनि। इहो ई तरीक़ो आहे त पाकिस्तान खे मुश्किलात मां निजात ॾियारे सघिजे थी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।